ॾिसो सोशल मीडिया या डिजिटल मीडिया जो जेको मामिलो आहे हिन जा पंहिंजा हिकिड़ा तमामु मुस्बत ऐं पॉज़िटिव रुख़ बि आहिनि ऐं हिन जा कई जेके आहिनि मनफ़ी रुख़ बि आहिनि। ऐं आउं अक्सर चवां थो त भई जेको कन्वेंशनल मीडिया हूंदो आहे टीवी या अख़बार आहे हिन में ज़ाहिर आहे कुझु न कुझु चेक बैलेंसिस हुजनि था, कुझु न कुझु काफ़ी चेक एंड बैलेंसिस हुजनि था त भई हीअ ख़बर ग़लति न वञे, हीअ न थिए, कोशिशि थिए थी हद तल इम्कान त सही ख़बरूं छपजनि या हलनि टीवी ते। सोशल मीडिया छाकाणि त हिकिड़ी सिटीज़न जर्नलिज़म बि आहे त जेको वणे रखी छॾियो ऐं चओ त हीअं थी वियो, जेको वणे पोस्ट रखी छॾियो थी वियो। ऐं कंहिं चैनल जो स्टैम्प हणण जीअं साईं चवनि था पिया त स्टैम्प लॻल हूंदो आहे टाइम न्यूज़ जो। न आउं अचां पियो त हुन खां पोइ छा थियो त ख़ुदि जेके दुनिया में ई जेके रेकग्नाइज़ चैनल्स कन्वेंशनल मीडिया हाउसिस हुआ, CNN, BBC पाकिस्तान में, हिते इंडिया, सॼी दुनिया में, उन्हनि पंहिंजी पोइ डिजिटल प्रेजेंस क्रिएट करणु शुरू करे छॾी त साॻियो चैनल आहे, मिसाल हाणे टाइम जी शइ आहे या जियो आहे या CNN आहे या XYZ आहे, हू पंहिंजी शइ टीवी वारी जेके हुन मां ज़रूरी सम्झे थो उहो पंहिंजे डिजिटल प्लेटफॉर्म ते बि रखे थो। त जीअं जेको सीरियस ॾिसंदड़ आहे डिजिटल ते बि, जंहिंखे अथेंटिक साक़ाइती ख़बर खपे त उहो ॾिसे अच्छा अच्छा हीअ CNN जी ख़बर आहे, ठीकु हूंदी, उनजे पंहिंजे हुन ते रखियल BBC जी ख़बर आहे उहो ठीकु हूंदी, टाइम जी आहे, XAR जियो, जेको जंहिं ते बि हुननि जो एतबार आहे चवंदा हीअ ठीकु हूंदी। त इहो फ़र्क़ु थियणु शुरू थी वियो। हिकिड़े मिसाल हिकिड़े मूं एज़ ए इंडिविजुअल रखियो, थी सघे थो मूं ग़लति शइ रखी हुजे, पर जॾहिं टाइम न्यूज़ मां आयो त चवंदा न यार हीअ त ज़रूरु ख़बर सही हूंदी। पोइ छा थियो, यानी हिकिड़ो फ़र्क़ु पैदा थियो, आहे डिजिटल मीडिया ई, त पोइ छा थियो त माण्हुनि उन्हनि चैनल्स ऐं उन्हनि प्लेटफॉर्म्स ते फेक न्यूज़ करणु शुरू कई जिन्हनि जी हिकिड़ी कारपत ऐं साख आहे ऐं जेको पॉपुलर आहे। मिसाल अगरि CNN जे या डॉन अख़बार जे हिकिड़े हुन लोगो ऐं फॉर्मेट सां गॾु हिकिड़ी ख़बर रखबी त भई हीअं थी वियो, त माण्हू चए यार हाणे डॉन या BBC या XYZ जेको आहे CNBC या न्यूयॉर्क टाइम्स हीअ ग़लति त कोन चवंदा न, या टाइम त हीअ हिते बि इहो ई थियणु शुरू थी वियो त माशाल्लाह मतिलबु टाइम न्यूज़ जो हिकिड़ो तमामु वॾी व्यूअरशिप आहे सोशल मीडिया ते, पेनिट्रेशन जेका आहे उहो करोड़नि में आहे। ऐं मिड़ी ॻाल्हि न पिया कयूं त केर बि चेक करे सघे थो डिजिटल जा नंबर। त ॾिसो टीवी ऐं अख़बार में तव्हां चई सघो था त ॿियो माण्हू चएसि हाणे कहिड़ी ख़बर चओ था टाइम इलाही ॾिठो वञे थो, थी सघे न ॾिठो वेंदो हुजे, पर अगरि टाइम जी तव्हां डिजिटल प्रेजेंस ॾिसंदो त उहो त गूगल ऐं मेटा ऐं हिननि जा ऑफिशियल नंबर्स आहिनि, उहो असीं त नथा फेराए सघूं। त टाइम न्यूज़ जी माशाल्लाह जेका एतिरी घणी पेनिट्रेशन ऐं हुनजी एतिरी एक्सेप्टेंस आहे, हुनजी कारपत आहे, साख आहे, त पोइ कुझु माण्हू उनजे फॉर्मेट खे कॉपी कनि था, चोरी कनि था, उनखे कॉपी पेस्ट कनि था हिन ते फोटोशॉप हुन ते, ऐं पंहिंजी मर्ज़ी जी ख़बरूं टाइम सां गॾु। हाणे असीं छा था करे सघूं, असीं केतिरी शयुनि जी तरदीदूं कंदासीं, ज़ाहिर तदीद नथा कयो, तव्हां वञी ऑफिशियल चैनल ते चेक त हुनजो तरीक़ो इहो आहे, हुनजो तरीक़ो इहो आहे त सही, त अगरि टाइम जी शइ आहे त तव्हां कोशिशि कयो टाइम जे ऑफिशियल पेज ते वञो ऐं उते ॾिसी वठो त उहा ख़बर आहे त उहो सही आहे, छाकाणि त मुमकिन न आहे त तव्हां वटि जेका पोस्ट फॉर्वड थी आई आहे अगरि हू टाइम न्यूज़ पंहिंजे ऑफिशियल पेज ते न लॻाई हूंदी त तव्हां वटि अची नथी सघे। सो बहितर आहे उते ई माण्हू विज़िट वधीक करे वठनि, सवलाई थी पवंदी।